खां हिकु भेरो ॿीहर मूंखे प्रोग्राम में चऊं था भलीकार ऐं लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार इमदाद सूमरो साहब हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इमदाद साहब तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। कीअं बि ॾिसो इमदाद साहब, हीउ जेको इल्ज़ाम तराशियुनि जो ऐं इंकिशाफ़नि जो इल्ज़ामनि जो हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थियो आहे ऐं बाजवा साहब बि मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि सां मिलनि था, मुख़्तलिफ़ इंकिशाफ़ कनि पिया, पोइ वरी उहे के आर्टिकल था लिखनि, के वीलॉग था कनि ऐं जेको नओं वीलाग आयो आफ्ताब इक़बाल साहब जो, उनमें जड़ोकार आर्मी चीफ साहब शटअप कॉल ॾिनी आहे ख़ान साहब खे त ख़ामोश रहो, न त उन्हनि वटि घणो कुझु आहे। इहो सिलसिलो ईअं रहंदो ऐं केतिरो इहो डैमेजिंग आहे मुंहिंजे ख़्याल में मुल्की सियासत जे हवाले सां या एस्टेब्लिशमेंट जे किरदार जे हवाले सां? इहो मुंहिंजो ख़्याल डैमेजिंग न आहे, इहो हिकिड़ी सुठो साण आहे, छाकाणि त पाकिस्तान में साज़िशूं सदाईं थींदियूं रहियूं आहिनि। IGI ठहण खां वठी इमरान ख़ान खे साहब खे आणण ताईं उन्हनि इहो थियो आहे त जेके धुरियूं हूंदियूं हुयूं हिननि साज़िशुनि में मुलविस उहे कॾहिं बि मञंदियूं न हुयूं। हाणे पहिरियों दफ़ो पियो थिए त जनरल क़मर जावेद बाजवा साहब जेका जेको कुझु कयो इमरान ख़ान साहब खे आणण लाइ, उनजो पाण एतिराफ़ बि कनि पिया, इंकशाफ़ बि कनि पिया ऐं सबबु सिर्फ़ु इहो आहे त उहे कावड़ में पिया कनि, इमरान ख़ान साहब जेके उन्हनि मथां इल्ज़ाम पिया हणनि उनजे जवाब में पिया कनि। सो उनजो मुंहिंजो ख़्यालु आहे एस्टेब्लिशमेंट जे किरदारु जेको आहे सियासत में उनखे महदूद करण में इहो तमामु घणो कारगर साबित थींदो जेका सूरत हाल आहे, छाकाणि ॿई हिक ॿिए खे वाउको पिया कनि। इमरान ख़ान साहब जनरल क़मर जावेद बाजवा साहब ते इल्ज़ाम पिया मड़ीनि त भई उन्हनि मूंखे हुकूमत करणु न ॾिनी, सॼा अख़्तियार उन वटि हूंदा हुआ। बाजवा साहब पिया चवनि त भई असां इमरान ख़ान साहब खे आणण लाइ जेको बेलिया नवाज़ शरीफ़ खे साइड ते करण लाइ जेको केतिरा दफ़ा कॾहिं जावेद चौधरी सां मुलाक़ात में त कॾहिं मंसूर अली ख़ान सां इंटरव्यू में जेको पंहिंजो सोर्सिस जे ज़रिए इंटरव्यू ॾिना। सो उन्हनि इहे एतिराफ़ करे चुका आहिनि। इहे एतिराफ़ पिया थियनि, तारीख़ दुरुस्त पई थिए, छाकाणि त जेके ट्रू डेमोक्रेट्स हुया पाकिस्तान में उन्हनि त अॻी चयो पिए त भई जेका 2018 जी चूंड आहे उहा फेयर न हुई। इमरान ख़ान साहब खे पॉलिटिकली तयारु कयो वियो, केतिरा ई साल लॻाया विया उन्हनि खे तयारु करण लाइ, उन्हनि खे पार्टी ठाहे ॾिनी वई 2011 खां पोइ ख़ासि तौर ते। ऐं सो उहे जेके सॼा इल्ज़ाम हुआ या जेके शयूं जेके ओपन सीक्रेट हुया उनजो एतिराफ़ न पियो थिए, हाणे उहो एतिराफ़ थिए पियो। उनखे सादे लफ़्ज़नि में थी सघिजे थो पकड़िजी पिया आहिनि, हाणे ॿई हिक ॿिए ते चुगलियूं पिया हणनि। सही। अच्छा, पहिरियों दसी ॾिसूं था, पहिरियों इहो हवालो ॾिनो वियो त ख़ान साहब खे ॿुधायो त शहज़ाद अकबर साहब जेके एहतिसाब जे लाइ उन्हनि खे आंदो वियो, उनजी का वीडियो ही गाॾी जे हवाले सां। हाणे जेको ही आफ्ताब इक़बाल साहब वीलाग कयो उनमें त ॿुधाइनि पिया त न ख़ान साहब जो बि कहिड़ियूं वीडियोज़ ऑडियोज़ बाजवा साहब चवनि पिया उन्हनि वटि आहिनि, जेकॾहिं ख़ामोश न रहिया त पोइ घणो कुझु थी सघे थो। ॾिसो, हाणे असल में त जेका आफ्ताब इक़बाल जी ॻाल्हि कनि पिया उहा इहा आहे त उन्हनि इमरान ख़ान साहब अची हिननि बाजवा साहब जे पिया चवनि त इमरान ख़ान मूं वटि अची चवंदो हुयो त तव्हां भलो ज़बरदस्त कयो आहे, शानदार कमु कयो आहे, नवाज़ शरीफ़ खे शिकंजे में फासाए छॾियो आहे। हाणे इहो इनजो फ़ाइदो ॾिसो नवाज़ शरीफ़ खे पियो थिए, नुक़सानु ॿिन्ही खे पियो थिए। हाणे इन क़िस्म जूं इमरान ख़ान साहब जी ज़ाती जेके ऑडियोज़ आयूं नामुनासिब क़िस्म जूं, उन्हनि सां त इमरान ख़ान साहब खे फ़र्क़ु न पियो पए, छाकाणि त इमरान ख़ान साहब लाइ परसेप्शन जेको आहे ज़ाती परसेप्शन उहो मैटर नथो करे, पर पॉलिटिकल परसेप्शन त ज़ाहिर माण्हू खे तबाह करे थो न। जॾहिं इमरान ख़ान साहब अॼु टीवी ते वेही सॼो ॾींहुं लेक्चर वेही क़ौम खे ॾींहुं मां आइन जी हुकुमरानी लाइ, कानून जी हुकुमरानी लाइ बि जदोजहद कयां, ऐं पोइ उन्हनि जूं इन क़िस्म जूं ऑडियोज़ हुजनि या उन्हनि मथां इन क़िस्म जा जेके आहिनि उहे पंहिंजो माण्हू बीही रहनि, उहे बि जनरल क़मर जावेद बाजवा साहब ज़ाहिर आहे उन्हनि में लिकल ॻाल्हि कोन्हे त बाजवा साहब इमरान ख़ान साहब हिकु सफ़े ते हुया, पाण चवंदा रहिया इमरान ख़ान साहब त बाजवा साहब जहिड़ो जमहूरियत पसंदि जर्नैल कोन्हे ऐं मुंहिंजी हुकूमत बाजवा साहब जे करे कामयाबु पई हले। इहो अॼुकल्ह त माण्हू हर शइ वीडियोज़ जेके आहिनि उहे कॾहिं ट्विटर ते यूट्यूब ते माण्हू रखनि पिया जेके इमरान ख़ान साहब जा पुराणो बयान हुया ऐं जेके हाणे वारा बयान आहिनि। सो जॾहिं उहे शयूं निकिरंदियूं त हुनजो इमरान ख़ान साहब खे डैमेज थींदो तमामु घणो, ऐं इमरान ख़ान जे मुखालिफ़नि खे हुनजो फ़ाइदो थींदो, ख़ासि तौर ते जिन खे कॾहिं इमरान ख़ान साहब खे आंदो वियो, नवाज़ शरीफ़ साहब। छाकाणि त नवाज़ शरीफ़ लाइ तव्हांखे यादि हूंदो त जस्टिस शौकत सिद्दीकी साहब जो बयान हल्फ़ी जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट में पियल आहे। राणा शमीम साहब जो हिकिड़ो जेको हुयो स्टेटमेंट हुई जेका बाद में वापसि वठी छॾी हुई, उनखां सवाइ साकिब निसार साहब जी जेका मुबैना ऑडियो हुई जिन खे हुननि ते चैलेंज आहे कयो, समूरियूं शयूं पहिरियों मौजूदु हुयूं, हाणे एतिरा पिया थियनि। सो इमरान ख़ान साहब खे हिनजो तमामु घणो नुक़सानु थींदो। ख़ान साहब बेशक केतिरो बि जेको आहे बाजवा साहब ते इल्ज़ाम हणनि, इमरान ख़ान उनजे बाजवा साहब खे शायदि फ़र्क़ु न पवंदो, इमरान ख़ान साहब ते फ़र्क़ु पवंदो बाजवा साहब जे एतिराफ़नि जो। हा, एतिरो ज़रूरु आहे त जॾहिं एतिराफ़ बाजवा साहब कंदा
त पोइ आइन ऐं कानून तहत बाजवा साहब जे ख़िलाफ़ बि कॾहिं कार्रवाई थी सघे थी। बिल्कुलु उहो ई सम्झण पिया चाहियूं त इहा कहिड़ी वॾी सितम ज़रीफ़ी चऊं असीं तारीख़ जो त पहिरियां इहे PDM जूं पार्टियूं ख़ासि तौर ते नवाज़ लीग बाजवा साहब ते इल्ज़ाम पे मढ़िया त उन्हनि खे कढियो वियो, ख़ुसूसी अदालतूं ठहियूं। अॼु वरी खान साहब पियो चए त बाजवा साहब जे हवाले सां इंक्वायरी कई वञे, उनखां पुछाणो कयो वञे, उन ते आर्टिकल 6 लागू कयो वञे। ॾिसो न हाणे हिकिड़ो आहे पंहिंजो बाजवा साहब आइन जेको एतराफ़ कनि पिया त उन्हनि ख़िलाफ़ वर्जी कई आहे पंहिंजे हलफ़ जी। उहो त ज़ाहिर आहे बाजवा साहब खे त हाणे कानून ई आइन हिसाब वठे न वठे, तारीख़ हिसाब वठे थी। परवेज़ मुशर्रफ साहब खां तारीख़ हिसाब वरितो न, जेतोणीकि हुनखे सम्झी हुई पर हुनखे ॿाहिरि मोकिलियो वियो, तारीख़ हिसाब वरितो। बाजवा साहब खां तारीख़ हिसाब वठे पई, यानी बाजवा साहब जो डिफेंड करण लाइ केर ई कोन्हे हिन वक़्तु, केर बि हुनजो डिफेंड न पियो करे। पर उहो हाणे उन में मसइलो इहो आहे त सिर्फ़ु बाजवा साहब इन मामले में जेकॾहिं त कानूनी कार्रवाई थींदी त बाजवा साहब अकेला कोन पकड़बा। इन में इमरान खान साहब जेकॾहिं पंहिंजो मरकज़ी मुलज़िम बाजवा साहब हूंदा त शरीक मुलज़िम इमरान खान साहब बि हूंदा। छाकाणि त बाजवा साहब जो जेको आइन जी ख़िलाफ़ वर्जी उन्हनि कई, हलफ़ जी ख़िलाफ़ वर्जी कई, जेको इमरान खान साहब चवनि पिया या जेको बाजवा साहब एतराफ़ कनि पिया, त उनजो बेनिफिशरी त इमरान खान साहब आहिनि न। इमरान खान साहब ही जेका वेड़ आहे हिन में कंहिंखे नुक़सानु कोन पियो थिए सवाइ बाजवा साहब इमरान खान साहब जी। हिकिड़े खे एक्सपोज़ पिया कनि, जीअं शुरू में चवनि त पकड़ी पिया आहिनि, हाणे हिकिड़े ते इल्ज़ाम पिया आहिनि। सही। हाणे इंटरेस्टिंग ॻाल्हि इहा आहे त उहा ई ॻाल्हि न त जीअं अवां बि चयो त खान साहब ऐं बाजवा साहब ते आर्टिकल 6 लॻे, इहो नवाज़ लीग जो शुरू में मौक़िफ़ हो त उन्हनि खे हटाए खान साहब खे आंदो। हाणे त खान साहब पिया चवनि त न, उन्हनि खे हटाइण में बि बाजवा साहब जो किरदारु हो, उनजे करे उन आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, उहो उन ते आर्टिकल 6 लॻे। ॾिसो इहो इमरान खान साहब त सिर्फ़ु पंहिंजे जेके फॉलोअर्स आहिनि उन्हनि खे ख़ुशि करण लाइ पिया चवनि। बाजवा साहब जो जेको किरदारु तहरीक अदम एतमाद जे हवाले सां आहे, तहरीक अदम एतमाद हिकिड़ो आइनी बंदोबस्तु आहे न। सही। हाणे उन में इमरान खान साहब बाजवा साहब के पान इमरान खान एतराफ़ किया तो मैं बाजवा साहब के पास गया था और मैंने कहा था कि तहरीक अदम एतमाद जो है वो नाकाम करवाओ। सो उनमें इमरान खान साहब एतराफ़ क्या कनि त बाजवा साहब जेको पॉलिटिकल किरदारु अदा करण खां इनकार कयो, पर जेको इमरान खान खे आणण लॻे त 2019 जी चूंड या इहो एतराफ़ करणु त भई इमरान खान खे सादिक यमीन जो सर्टिफिकेट ॾियारण लाइ मूं चयो फैज़ हमीद खे त वञी जेको आहे सुप्रीम कोर्ट सां शाकिब निसार खे चवे। बिल्कुलु इहे एतराफ़ जेके आहिनि इहे वधीक ख़तरनाक आहिनि। हिन मामले में तहरीक अदम एतमाद आहे, तहरीक अदम एतमाद वारे मामले ते आर्टिकल 6 न लॻंदो। न हू जेको चवंदा ये मुल्क के लिए खतरा बन गए थे, जावेद चौधरी साहब लिखियो आहे त हू उनखे पिली पिया बणाइनि, माना हिकिड़ो सबबु पिया ॼणाइनि PTI वारा। उनखे उन तां तूं फ्री विया आहिनि न। बाजवा साहब चवनि था मूं इहो न चयो आहे, जावेद चौधरी बि चयो आहे तूं लफ़्ज़ मुंहिंजा आहिनि, बाजवा साहब जा लफ़्ज़ न आहिनि, मूं उनजी ॻाल्हि मां सम्झी जुमिलो पाण कोट कयो आहे। पर इन खां हटी करे इन ॻाल्हि खां असल शइ जेका आहे त इमरान खान साहब जेको मर्ज़ी वणे चवनि न। इमरान खान साहब चयो त भई मुंहिंजी अमरीकी साज़िश तहत मूंखे हटायो वियो, बाजवा साहब इन जे करे मूंखे हटायो छाकाणि अमरीका नाराज़ थी वियो। सही। ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ इमरान खान साहब हाणे चवनि था अमरीका जी साज़िश हुई कोन, सॼी साज़िश बाजवा साहब जी हुई। सही। सो इमरान खान साहब जे जेके स्टेटमेंट्स आहिनि उन्हनि स्टेटमेंट तहत बाजवा साहब जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थींदी। बाजवा साहब जा पंहिंजा एतराफ़ उन्हनि लाइ ख़तरनाक आहिनि, जेके उहो कावड़ में अची कनि पिया त हा मूं इमरान खान खे आंदो हुयो, मूं इमरान खान लाइ जेको आहे पंहिंजो मैनिपुलेट कयूं शयूं, मूं इमरान खान साहब खे असां बाजवा साहब जो जेको MDU में 7 कलाक जी जेका हिकु सहाफ़ियुनि सां बंदि कमरनि में मुलाक़ात खां अलावा जॾहिं उहे आर्मी चीफ हुया, उन्हनि MDU में 7 कलाक सवालनि जा जवाब ॾिना। उन्हनि में इहे एतराफ़ कया त भई इमरान खान सां हुनजे पार्टी जा MLA उन सां गॾु वेहण लाइ तयारु न हूंदा, असां उन्हनि खे मोटा मोटा इमरान खान वटि वठी वेंदा हुआसीं। सही। इतिहादी इमरान खान साहब सां न वेहंदा हुआ। इहे एतराफ़ बाजवा साहब जा जेके आहिनि जेके इमरान खान साहब जो इल्ज़ाम पिया आहिनि न न्यूट्रल जानवर फलां फलां, उनजे जवाब में जेके बाजवा साहब एतराफ़ पिया कनि उहे बाजवा साहब लाइ डैमेजिंग आहिनि। इमरान खान साहब जा इल्ज़ाम बाजवा साहब लाइ डैमेजिंग न आहिनि। इमरान खान साहब जो इल्ज़ाम इहो आहे त बाजवा साहब आइन जे ख़िलाफ़ कमु करण खां इनकार करे छॾियो मुंहिंजे चवण ते। इमरान खान जे इल्ज़ाम जो टोटल मतिलबु इहो आहे। छाकाणि त ॾिसो हिकिड़ी पॉलिटिकल हुकूमत जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद आई आहे, तहरीक अदम एतमाद खे नाकाम करण जनरल कमर जावेद बाजवा साहब जी ड्यूटी न हुई। इमरान खान साहब जो इल्ज़ाम इहो आहे त भई मूं बाजवा साहब खे चयो तहरीक अदम एतमाद नाकाम कराए ॾे, हुन न कई, इन जे करे हुन ते आर्टिकल 6 लॻे। इन मामले ते आर्टिकल 6 न लॻंदो। आर्टिकल 6 जेकॾहिं बाजवा साहब ते कॾहिं लॻो त जेको उन पंहिंजा एतराफ़ आहिनि उन्हनि ते लॻंदो। बिल्कुलु सही था चयो, पर जज़्बात में अची सघियो बयान जिन पिया असां ही कयो, पर ॻाल्हि इहा ई आहे त उहो आर्टिकल 6 जी कार्रवाई कंदो केरु, लागू केरु कंदो। अॼु त असीं ॾिसूं था न मरियम नवाज़ साहिबा हुजे या जेके PDM में पार्टी उन्हनि जो टारगेट को ॿियो आहे, बाजवा साहब वारियूं ॻाल्हियूं, वोट को इज़त दो, सभु कुझु पोइते रहिजी विया आहिनि। त हाणे त उहा सियासत इन रहे त पोइ बाजवा साहब खां पुछाणो केरु कंदो?
ॾिसो मूं जीअं पहिरीं चयो त कुझु फ़ैसिला तारीख़ पाण कंदी आहे, सो बाजवा साहब जे हिसाब तारीख़ करे चुकी आहे। यानी बाजवा साहब इमरान खान साहब खे पैदा कयो पॉलिटिकली न जी, तो बाजवा साहब इमरान खान साहब जे बि निशाने ते आहिनि, बाजवा साहब पंहिंजो इमरान खान जे मुखालिफ़नि जे बि निशाने ते आहिनि, नवाज़ शरीफ़ ऐं पीपुल्स पार्टी वारनि जे बि निशाने ते आहिनि। बाजवा साहब तो पंहिंजो सॼो विञाए छॾनि, बाजवा साहब जो फ़ैसिलो तारीख़ करे चुकी आहे। बाक़ी हाणे कानून ऐं आर्टिकल 6 लॻे थो नथो लॻे उहो, छाकाणि बाजवा साहब उहे मार्शल आर्ट डायरेक्ट न ईअं आहे न, सही, ऐं आर्टिकल 6 वारी ॻाल्हि कयां त इमरान खान साहब जे मुतालबे जे बिल्कुलु बिल्कुलु त उनमें उनजो जेको पर बाजवा साहब जो फ़ैसिलो तारीख़ करे छॾियो आहे। बाजवा साहब जेके आहिनि उन्हनि उहे किथे ॻाल्हाए बि कोन पिया सघनि, बंदि कमरे में बि वज़ाहतूं पिया ॾियनि, ऐं इमरान खान साहब रोज़ाना 40 मिंट में टीवी ते तकरीर करे बाजवा साहब खे जेको घटि वधि पिया चवनि न, सही, उन्हनि जेको तारीफ़ कोन पिया वेही कनि, तो बाजवा साहब खां इन खां वधीक जुट कहिड़ी थींदी। इमरान खान साहब जिन खे उन्हनि पॉलिटिकली ठाहियो, हुकूमत में आंदो, हुकूमत हलराए ॾिनी, 3 साल हिफ़ाज़त कंदा रहिया इमरान खान साहब जी, उहे हाणे इमरान खान उहे सॼो ॾींहुं वेही उन्हनि जे ख़िलाफ़ तकरीरूं पिया कनि। तो बाजवा साहब जो फ़ैसिलो थी वियो आहे, तारीख़ करे चुकी आहे। सही, त छा थो लॻे इमदाद साहब त पोइ असांजी इस्टेब्लिशमेंट इन मां कुझु सिखंदी? खान साहब जेको कुझु हाणे ॻाल्हाइनि पिया, मोहसिन जन बि हुनखे आंदो, असांजी इस्टेब्लिशमेंट में सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट हुजे, असांजी अदलिया हुजे, कुझु सिखंदी, या अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि तजुर्बा, अहिड़े क़िस्म जा लीडर पैदा करण वारो सिलसिलो इहो हलंदो रहंदो? ॾिसो सिखणु खपे, पर हाणे हक़ीक़त इहा बि आहे त पाकिस्तान टुटी वियो हुयो, त हुन खां पोइ बि न सिख ज़ाहिर आहे वरी इहे साॻियूं कोशिशूं कई वियूं हुयूं, IGI ठाही वई हुई, इमरान खान साहब खे आंदो वियो, 2 वज़ीर आज़म जेके आहिनि अदालती फ़ैसिलनि जे ज़रिए घर मोकिलिया विया, जॾहिं त अदालतुनि खे अख़्तियार ई न हुयो हुनजे बावजूदि। पर हिन दफ़े ज़ाहिर आहे सूरत हाल थोरी मुख़्तलिफ़ आहे, ऐं हीअ इर्तिका आहे, जीअं पहिरियों डायरेक्ट मार्शल आऊं लॻंदियूं, हाणे मार्शल आऊं डायरेक्ट लॻण वारो ख़तमु थी वियो आहे, त उमेद करे सघिजे थी त जेको एपॉलिटिकल चवण वारी ॻाल्हि आहे, प्रेस कॉन्फ्रेंस करे वज़ाहतूं अची ॾिनियूं वियूं आहिनि, BIA अगरि प्रेस कॉन्फ्रेंस में अची इहे ॻाल्हि चवनि था भई असांजे सियासत सां को तालुक न आहे हाणे, त इहो बि पहिरियों दफ़ो थियो आहे। सो लॻे ईअं थो त सबक़ जेको आहे उहो तारीख़ मां ऐं हालतुनि मां उन्हनि सिखियो आहे, ऐं जेको चवनि पिया उन ते अमल कंदा। पर इहो ज़रूरु आहे त हिकिड़ी जेका पंहिंजो हिकिड़ो इदारो मुसलसल पॉलिटिसाइज़ रहियो आहे, चाहे अदलिया हुजे, चाहे जुडिशियल पंहिंजो फ़ौज हुजे, उन्हनि खे एपॉलिटिकल थियण में वक़्तु लॻंदो, साल लॻंदा, ॿियनि जो कमु त कोन्हे इहो। ज़ाहिर हुन में केतिरा ई अहिड़ा माण्हू वेठा हूंदा फ़ौज जे अंदरि जिन जी ख़्वाहिश हूंदी, जिन जो ज़हन सियासी हूंदो, त उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कोशिशि कंदा पिया। पर जेकॾहिं इहो इदारे जो इहो फ़ैसिलो आहे त उहे पॉलिटिकल रहंदा त पोइ कुझु सालनि अंदरि बहितरी ॾांहुं मामिलो वेंदो, ऐं मूंखे लॻे थो त उन पासे सूरत हाल वेंदी। इहो मुमकिन आहे त इहे ई जेको माज़ीअ में सियासी किरदारु रहियो आहे ॿिन्ही इदारनि जो, उहो सियासी किरदारु जीअं जो तीअं हलंदो रहे, ऐं उहो जेको आहे नुक़सानदेह न थिए, नुक़सानदेह थींदो आहे उन्हनि लाइ। सही। अच्छा इमदाद साहब, अवां खां जेकॾहिं पंजाब जी सूरत हाल बि सम्झणु चाहियूं, उते हाणे कोर्ट जो फ़ैसिलो त अची वियो त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन करायो। अॼु वरी जेको इहो आला सतही इजलास थियो, गवर्नर साहब जी सदारत में इलेक्शन कमीशन जा नुमाइंदा बि हुआ, चई छॾियऊं त न ऐं खोड़ सारा मसइला आहिनि, नथी थी सघे, इलेक्शन डेट न पिया ॾियनि गवर्नर साहब, ऐं चवंदा त हिन फ़ैसिले जी तशरीह जे लाइ वरी हू अदालत सां राब्तो कंदा। सो इहो मामिलो हाणे चल सो चल वारी ॻाल्हि आहे, जीअं कंहिं मामले ते मिटी विझणी हुजे त कमेटी ठाहे छॾिबी आहे, हाणे वरी कोर्ट सां रिजू कंदा त बाबा हिन जे हवाले सां का तशरीह कयो। बिल्कुलु, ॾिसो जेको हीउ फ़ैसिलो हुयो न उन ते त तहरीक इंसाफ़ वारनि उन जुमे ते मुंहिंजे ख़्याल आहे फ़ैसिलो आयो हो 10 फरवरी ते, उन्हनि मिठायूं विरायूं, उन ॾींहुं ई मूं ट्वीट बि करे छॾियो त फ़ैसिलो एवे ई आहे। सबबु इहो आहे हुनजो त अदालत फ़ैसिलो जेको ॾिनो उहा ॻाल्हि उहा ई हुई जेको जिथे मामिलो रुकियल हुयो, यानी 90 ॾींहंनि में चूंडूं कराइणु ज़रूरी आहे, ऐं उन लाइ इलेक्शन कमीशन गवर्नर सां मुशावरत करे। सही। गवर्नर उन अदालत अंदरि इहो चई चुका हुया त भई मूं छाकाणि त असेंबली तोड़ी न आहे, असेंबली तोड़ण वारी एडवाइस में मंज़ूर न कई हुई, उनजे करे मूं ते का पाबंदी न आहे त आउं इलेक्शन जी तारीख़ ॾियां। अदालत उन्हनि जे इन जेको दलील हुयो उनखे तस्लीम बि कयो पंहिंजे फ़ैसिले में। उन खां पोइ नज़र अचे पियो त तारीख़ जेको आहे उहो गवर्नर साहब न ॾींदा। अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे तशरीह वारो, हाणे मामिलो वरी अदालत में वेंदो, ज़ाहिर जॾहिं तशरीह थींदी, तशरीह खां पोइ जेकॾहिं अदालत कैटेगोरिक कंहिंखे एडवाइस करे या इंस्ट्रक्शन ॾिए थी, फ़र्ज़ु कयो गवर्नर खे या वरी सदर खे त भई तव्हां ही तारीख़ ॾियो, त पोइ उन ते जेको आहे ख़बर पवंदी त केरु पंहिंजो के तारीख़ ॾिनी थी वञे या नथी ॾिनी वञे। पर हिन वक़्तु जेको फ़ैसिलो हुयो उन में न को इन फ़ैसिले ते जेकॾहिं अमल नथो थिए त काथे हिन अदालत बि कोन लॻी, छाकाणि त अदालत चयो त मुशावरत कयो गवर्नर सां,
मुशावरत सां करे छॾी आहे, गवर्नर तारीख़ न पिया ॾियनि, गवर्नर चवनि था अदालत खे फैसले तशरीह करे, त हीउ मामिलो अञा डिघो थींदो अॻिते वेंदो। ऐं मूंखे नथो लॻे त कंहिंजो कोई इरादो आहे पंजाब या KPK जी चूंडूं कराइण जो। इहे चूंडूं वेंदियूं क़ौमी असेंबलीअ सां गॾु, जेको हिकिड़ो चयो वियो आहे त भई मुल्क जूं हालतूं बि सुठियूं कोन्हनि, पैसो बि कोन्हे, अमन अमान जी सूरत हाल बि ख़राबु आहे, उनजे करे बहितर इहो आहे त क़ौमी असेंबली ताईं जेको निगरान सेटअप ॿिनी सूबनि जा बरक़रार रखिया वञनि। सो नज़र अचे पियो त उन पासे मामला वेंदा। सही। ऐं ख़ान साहब वरी पहिरें जेल भरियो तहरीक जी धमकी पिया ॾियनि, हाणे चुकनि आइन बचायो तहरीक असां हलाईंदासीं जेकॾहिं नवे ॾहें अंदरि इलेक्शन न पियो थिए। क़यामत जी निशानी आहे न जेकॾहिं इमरान ख़ान साहब आइन जी ॻाल्हि कनि त। इमरान ख़ान साहब जेकॾहिं 3 अप्रैल न कंदा त पोइ खणी चई सघूं था त इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे पंहिंजो उन्हनि जो ज़ाहिर आहे इतक़ा थिए थी सियासी लीडरनि जी, वक़्त जी हालतुनि सां हर को सिखे थो। पर इमरान ख़ान साहब जेके आहिनि उन्हनि जे लाइ आइन उहो आहे जीअं आइन जेको आहे इमरान ख़ान साहब खे बादशाह बनाए। तो हाणे उहो आइन बचाए तहरीक वारी जेको ऐलान आहे उहो बेसिकली जेल भरियो तहरीक खां ॿाहिरां इमरान ख़ान साहब उन ते अमल करे कोन सघंदा। सो उनजे मथां प्रोपेगेंडा आहे न इमरान ख़ान साहब जी सॼी सियासत ऐं तहरीक। सो उन खां जेको आहे छा चवंदा आहिनि फेस सेविंग लाइ इमरान ख़ान साहब आइन बचाए तहरीक जो ऐलान कयो आहे। उन खां वधीक ज़ाहिर आहे न को इमरान ख़ान साहब जो आइन सां का एतिरी मोहबत आहे, न को माज़ी में करे उन्हनि उनखे उनजो को अमली मुज़ाहिरो कयो आहे। ऐं ख़बर त पवंदी आहे ज़ाहिर आहे जॾहिं हुकूमत में केरु ईंदो आहे ख़बर पवंदी आहे त उनजी आइन सां केतिरी मोहबत आहे। हुकूमत में त इमरान ख़ान साहब बरमला चवंदा रहिया आहिनि कि आइनी मसइलो आहे असांजो, जमहूरियत मसइलो आहे असांजो, पार्लियामेंट असांजो मसइलो आहे। इहे जेकॾहिं हर 5 सालनि खां पोइ चूंडूं थींदियूं मुल्क कीअं हलंदो। इमरान ख़ान साहब खे आइन सां को आहे कोन, असल में फेस सेविंग आहे। फेस सेविंग लाइ ख़ान साहब जेको आहे ऐलान कयो आहे नई तहरीक जो। बिल्कुलु। वरी महिरबानी अवां इमदाद साहब, अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़ीम इमदाद सुमरो साहब जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। ख़ान साहब हींअर आइन ऐं कानून जो ॻाल्हियूं कनि पिया, पर गॾोगॾु जॾहिं हू पाण इक़्तिदार में हुआ उन सॼे अरसे में हद खां वधीक जेके आहिनि ऑर्डिनेंस आया, बिल तमामु घटि मंज़ूर थिया ऐवान मां। ऑर्डिनेंस तॾहिं ई ईंदा आहिनि आमरियतनि जे दौर में त असां ॾिसंदा हुआसीं, पर हीउ पहिरियों जमहूरी दौर हो जंहिंमें वधि खां जेके आहिनि उहे ऑर्डिनेंस मंज़ूर थींदा। सदर उहा ऑर्डिनेंस जारी कंदो, बिल ईंदा कोन हुआ ऐवान में। ख़ान साहब पाण ऐवान में अचण लाइ तयारु कोन हूंदा हुआ। इवन जीअं रिपोर्ट्स जेके आहिनि ॻुझा इदारा ॾियनि पिया त उन जा MNAs MPAs इन जे करे नाराज़ हूंदा हुआ जो ख़ान साहब उन्हनि सां मिलण लाइ तयारु कोन हूंदा हुआ, जेके चूंडियल नुमाइंदनि जो एतिराम न कनि, पंहिंजी पार्टी अॻवाननि जो एतिराम न कनि, पार्लियामेंट जो एतिराम न कनि, उहे अॼु चवनि पिया त असां आइन बचायो तहरीक शुरू कंदासीं। ऐं गॾोगॾु वरी इहो बि चवनि था तव्हांजे दौर में जॾहिं उनखां सवाल थिए थो त आइन ते केतिरो अमल दरामद थियो त हू हथ मथे कढनि था ऐं चवनि था त न सुपर किंग त बाजवा साहब हुआ, उन्हनि जी त का हलंदी पुॼंदी कोन हुई। जॾहिं हलंदी तॾहिं कोन हुई, त हाणे जेकॾहिं इक़्तिदार में ईंदा तव्हां जी केतिरी हलंदी ऐं कीअं मुल्क खे संभालींदा, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। बहरहाल ही पंजाब जो मामिलो जेको आहे फ़िलहाल त लटकियल ई लॻे थो। हाणे वरी कोर्ट में वेंदा, कोर्ट उनजी तशरीह कॾहिं थी करे, कीअं थी करे, ऐं जेकॾहिं को वाज़िह हुकुम अचे थो उनखां पोइ इलेक्शन कमीशन आहे उहो को सबबु ॼाणाए थी त ज़ाहिर आहे इलेक्शन कराइण जे लाइ तयारी करणी आहे, एतिरो टाइम घुरिजे थो। उनखां पोइ सिक्योरिटी घुरिबल हूंदी आहे, सिक्योरिटी जो अहम किरदारु हूंदो आहे। सो उन वाल सां जेके ज़िम्मेवार आहिनि उहे पहिरियों ई चई चुका आहिनि त असां सिक्योरिटी प्रोवाइड नथा करे सघूं या उन्हनि सां मसइला आहिनि। सो ॻाल्हि वरी बि उन तरफ़ थी वञे जीअं प्रोग्राम जे पहिरें हिसे में ॻाल्हि ॿोल कईसीं त ॿिनि सूबाई असेंबलियुनि जी चूंड थिए या क़ौमी असेंबली जे एतिरनि टकनि ते इलेक्शन थिए, उहो मुमकिन थींदे नज़र नथो अचे। हाणे जेका सूरत हाल ठही उहा गॾियल चूंडुनि ॾांहुं सूरत हाल वेंदी ऐं ॻाल्हि उन तरफ़ ई वञे थो जॾहिं पंजाब असेंबली जॾहिं टुटी कोन हुई, ख़ैबर पख्तूनख्वा कोन टुटी हुई ऐं ख़ान साहब बज़िद हूंदा हुआ त अॼु असेंबली टोड़ियो सुभाणे ॿियो ॾींहुं थिए हुकूमत प्रेशर में अची वञे, तॾहिं बि ख़ान साहब जा मोहसिन उन्हनि खे इहे मशवरा ॾींदा हुआ त असेंबलियूं टोड़ण सां ही हुकूमत में बि प्रेशर में न अचे ऐं हिन मामले खे डिघो गहलियो वञे। उनखां पोइ केसिस थी सघनि था ॿिया पर ख़ान साहब उन्हनि ॻाल्हियुनि में कोन आया, तड़ तकड़ करे पहिरें क़ौमी असेंबली खां ॿाहिरि अची विया, उनखां पोइ पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियूं टोड़े वेही रहिया ऐं हाणे इलेक्शन जे लाइ हू तारीख़ वठण जे लाइ अदालतुनि जा बि चकर लॻाइनि था, गॾोगॾु मुख़्तलिफ़ बयान ॾियनि था। सो हीअ समूरी सूरत हाल आहे। अॼु प्रोग्राम नाज़रीन हिते ई पंहिंजी पुॼाणींदे पहुतो, हयाती रही त ईंदड़ प्रोग्रामनि में वरी मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजी ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।